नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल की क़ीमतुनि समेत आम वापे जी शयुनि जे अघनि में वाध करण वारे फ़ैसिले खे जाती वासियुनि रद्द कंदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ग़ुलाम हुसैन मल्हाई जी हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां हर हफ़्ते ते हर महीने ते पेट्रोल जा रेट चाढ़े रही आहे। उन हवाले सां माण्हुनि जो त जीअं जंजाल थी वियो आहे। छो त हिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। चढ़ण खां पोइ तव्हां त ॾिसो न, तेल त हर हफ़्ते हर महीने चढ़े पियो ऐं मज़दूरनि जी मज़दूरी उहा ई 500 रुपया ॾियारी आहे। उहो 500 मां छा ग़रीब माण्हू कंदो? जे घर थो वञे 500 रुपया खणियो, या खंडु थो वठे त अटे को थो पियो सघे, जे अटो थो वठे त गेह खे को थो पियो सघे। जॾहिं त खंडु तव्हां ॾिसो 150 रुपया किलो लॻी पई आहे, गेह त 300 खां बि टुपी वियो आहे। पेट्रोल हर महीने 5-10 रुपया चढ़ंदो वञे। जे इहा महांगाई रही त हिते ग़रीब माण्हू जो जीवन त जंजाल थी वेंदो। डीज़ल चढ़ियो, उन खां पोइ एतिरी त महांगाई थी वई आहे जो ग़रीब मज़दूर जेको आहे से पंहिंजी तारीख़ बजारा का शइ बचत पूरी करे सघे। ॿियो ख़ुदा खे हाज़िर सम्झी करे हीउ तेल जेको आहे से अघु घटायो हुजे। ऐं महांगाई हिन वक़्तु खंडु जेको आहे 150 रुपया किलो आहे, गैस तक़रीबन 400-390 रुपया किलो ते पहुतो आहे। ऐं ग़रीब माण्हू हिकिड़े वेले जो आहे सामान में मज़दूर जेको माण्हू आहे उहो हिकिड़े वेले जो सामान वठी पंहिंजे बचत जो गुज़ारो कोन करे सघे थो। इन लाइ असांजी सिंध हुकूमत खे इमरान ख़ान खे इहा इल्तिजा आहे त जल्द खां जल्द तेल जी क़ीमतूं घटाए ऐं ग़रीब मिस्किन माण्हू खे जीअण जो हक़ ॾिजो। जीअं त इहे तेल महांगे हुअण सां गॾु जेकी रोज़मर्रा जी शयूं आहिनि उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो वञे ऐं गवर्नमेंट हर रोज़ ऐं तेलनि जा अघ मथे कंदी वञे, तीअं ग़रीब माण्हू पीसिजंदो वञे। असीं गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं त महांगाई ते कंट्रोल करे त जीअं ग़रीब माण्हू जी सघे। ऐं तव्हां ॾिसो त जेकी खंडु जेकी 70-80 रुपया किलो मिलंदी, उहो हींअर 110-115 रुपया किलो थी वई आहे। दाल जेकी वठूं था, उहो दाल बि ग़रीब माण्हू हाणे नथो वठी सघे। असां आला अफ़सरनि खां पुरज़ोर अपील था करियूं त बराए महिरबानी करे हिन महांगाई ते कंट्रोल करियो त जीअं माण्हू वीचारा ग़रीब माण्हू जेको पंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र करे सघनि। हुकूमत आवाम खे ॾींहं ॾींहुं पीड़ींदी वञे, रोज़ पेट्रोल महांगो थींदो वञे। 2-3 ॾींहं इहो पेट्रोल 10 रुपया 5 रुपया 10 रुपया वधाईंदा वञनि। अटो महांगो थींदो वञे, खंडु महांगी थींदी वञे, रोज़ महांगाई करे। कैमरामैन आबिद शाह सां गॾु बाबू ग़ुलाम हुसैन मल्हाई, महबूब नेटवर्क, जाती।